इस्लामकोट तालुके जे जेका ब्लॉक 2 जा जेके ॻोठ आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि में थर फाउंडेशन तरफ़ां सरकार वटि जेके बंदि प्लांट पियल हुआ उहे 8 खां 10 प्लांट उन्हनि जेका पंहिंजी तहवील में वरिता आहिनि उहे प्लांट हलाए पिया वञनि। उन्हनि प्लांट ते औरत जेके ऑपरेटर आहिनि उन्हनि खे मुक़ररु कयो आहे। असां समूरी जेका हितां जा प्लांट हलंदड़ आहिनि उन जो विज़िट बि कंदासीं। उते औरत जेके ऑपरेटर मुक़ररु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं औरतूं मौजूदु आहिनि, ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ प्लांट कीअं हलनि पिया, उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे। फीमेल आर ओ प्लांट ऑपरेटर जी सुपरवाइज़र आहियां। असां वटि हितां सभु जेको आहे आर ओ प्लांट्स जेके ब्लॉक 2 जा आर ओ प्लांट आहिनि उते सभु असां वटि फीमेल रखियल आहिनि। छो त ॾाढो मसइलो आहे फीमेल लाइ। हिकिड़ो मेल अगरि मतिलबु प्लांट में हूंदो त ॿियूं फीमेल जेको आहिनि हिजाब जैसे कि हिजाब कंदियूं आहिनि, उन्हनि लाइ ॾाढो थोरो मसइलो थींदो आहे प्लांट भरण लाइ। हाणे असां वटि जीअं असां जेको छोकिरियूं रखियूं असांजे प्लांट ते त असां वटि इहो काफ़ी हद तक मसइलो ख़तमु थी वियो आहे। त हाणे छोकिरियूं ऐं ॿार आहिनि, नींगरियूं आहिनि, केर बि बेहिचक अची पाणी हिते भरंदियूं आहिनि। असांजे ॻोठनि में तक़रीबन आहे त जिते किथे जेका आहिनि कुझु विलेजिस असांजा आहिनि उते फीमेल ऑपरेटर आहिनि, कुझु त असांजी विलेज जी पाण जूं बि आहिनि, कुझु असांजी जेको ॿाहिरि खां इस्लामकोट शहर खां असां छोकिरियूं घुरायूं आहिनि उहो बि असां वटि ऑपरेटिंग कनि थियूं। ज़्यादातर असांजे इन प्लांट जी कैपेसिटी आहे 20,000 लीटर गैलन। इन जो असांखे माने सुख ॾाढो आहे, पाणी जो मिलियो आहे त हर ॿार बच्चो सभु भरींदा, ॻोठ में सभु कुझु मिलियो आहे। औरत माई जा लेडीस बि अची सघी त फ़ाइदो हुन सां ॻाल्हाए पाणी बि भरी सघनि थी। त हाणे मर्द भले न अचे त पोइ ॿार बि अची सघनि था। औरतुनि खे अॻिले तकलीफ़ दी थी, हाणे पाणी सही मिले पियो, सुठे नमूने मिले पियो, असांखे वॾी सहूलियत मिली आहे। बेरोज़गार वारा रोज़गार लॻी आहियूं। अॻे प्लान बंदि हो, सरकारी हो, को हलंदो ई कोन हो, कॾहिं हलंदो कॾहिं कोन हलंदो, हाणे जेको हले पियो। इन में असांखे जेको आहे से पाणी जेको तमामु सुठे नमूने ऐं सही नमूने असांखे मिले पियो ऐं असांजो जेको आहे वॾी सहूलियतूं थी वियूं आहिनि। पाणी पीअण जे लाइ, भरण जे लाइ पूरो ॻोठ जेको आहे मुस्लमान, मेघवाड़, कोली बिरादरी, भील बिरादरी सभु पाणी भरनि था ऐं ज़बरदस्त असां ते जेको आहे पाणी जी सहूलियत आहे। अॻे कोन त मिले, अॻे तड़ते वारो कढींदा, हाणे जाम सुख आहे, पाणी मिले तो जाम। पाणी जाम मिले त सुखिया हूंदा, अॻे त खूहनि में कढंदा ॾुखियाई हूंदी, हाणे सवलो पाणी मिले थो। असां थर फाउंडेशन पारां पंहिंजे इलाइक़े में सरकारी आर ओ प्लांट हलाए उन्हनि खे बहाल करे माण्हुनि जे हवाले कयो आहे। ईअं ई ॿिया आर ओ प्लांट बि बिल्कुलु थी सघनि था। हीअ का वॾी साइंस कोन्हे। थर फाउंडेशन इन हवाले सां सिंध सरकार खे हिकु तजवीज़ बि लिखत में मोकिली आहे ऐं काफ़ी वक़्तु सिंध सरकार वटि मौजूदु आहे। सिंध सरकार उन ते गौर करे पई ऐं जेकॾहिं असांखे ॿियो वधीक एक्स्ट्रा न, जेकॾहिं इस्लामकोट तालुके जे प्लांट असांजे हवाले कया वञनि त असां इहो प्लांट बहाल करे उन्हनि खे उन तरीक़े सां हलाए सघूं था। हुते मक़ामी औरतुनि खे ट्रेनिंग ॾेई इहे आर ओ प्लांट हुननि जे हवाले करे सघजनि था ऐं इहे आर ओ प्लांट बहितरीन तरीक़े सां हू हलाए सघनि थियूं जीअं असांजा आर ओ प्लांट अॻे ई असांजे हिन इलाइक़े में ब्लॉक 2 में ऐं ॿियनि इलाइक़नि में हलाए रहियूं आहिनि। हुकूमत खे घुरिजे त प्लांट हलाइण जे लाइ को मनसूबाबंदी कई वञे त जीअं थर जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे पीअण जे पाणी जी सहूलियत उहा मिली सघे। अरबे रुपया ख़र्च करे प्लांट जेके लॻाए विया आहिनि उहे ईअं मशीनरी जे क़ब्रस्तान में तब्दील थी तबाह न थियनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ बिटड़ा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।